नाज़रीन, सॼी सिंध जियां शिकारपुर ज़िले में भी कोरोना वायरस जा केस वधण बावजूद सिविल अस्पताल में कोरोना के मरीजन लाइ क़ाइम आइसोलेशन सेंटर के ताला लगल आहिनि। इन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है अतीक दुकड़ जी अतीक। हाँ जी बिल्कुल, शिकारपुर में भी कोरोना वायरस जो है टीन लहर बरकरार है। उन जे हवाले सां रोज़ाने बुनियादनि ते कोरोना वायरस जा केस ॿुधाईंदा पिया वञनि। एक तरफ़ कोरोना वायरस जूं जा केस ॿुधाईंदा पिया वञनि, ॿिए तरफ़ सिहत खाते जी है उहा नाली लगी पई है। इन जे हवाले सां तव्हांखे ॾेखारे थो वञां, शिकारपुर में जो आइसोलेशन वार्ड है, इमरजेंसी वार्ड, उनके तालो लगल है। सघो था ही कोरोना वायरस जो वार्ड है वो तैनात किया हुआ है। सिहत खाते की एतरी नाली है। एक तरफ़ कोरोना वायरस जूं वैक्सीन जी उहे टेस्टियूं कयूं पियूं वञनि, ॿिए तरफ़ जो है माण्हुनि खे आइसोलेट करण जे लाइ सिर्फ़ु घरनि लाइ कयो पियो वञे। उनखे चयो पियो वञे तव्हां घरनि ताईं पंहिंजो रहो ऐं घरनि में ई आइसोलेट थी वञो। ही कोरोना वायरस जो वार्ड है, अवां ॾिसी सघंदा हूंदो, इनके तालो लगल है। हिन वक़्तु कोरोना वायरस जो मरीज़ शिकारपुर में कोई भी ना है। अंदर बेड जेके आहिनि उहे सिर्फ़ु बंदि लॻा पियल आहिनि, बेड पियल आहिनि, बेडनि ते चादरूं लॻियूं पियूं आहिनि, एयर कंडीशन कमरो आहे, एयर त हिते जेका सफ़ाई सुथराई आहे उहा बि असांखे कुझु नज़र नथी अचे। ऐं हिन जे भरिसां जेके वार्ड आहिनि हिन वक़्तु तालो लॻल आहे। मुख़्तलिफ़ वार्डनि में टेस्टुनि जूं किटियूं जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। हिकु तरफ़ गंदगी जा ढेर लॻल आहिनि, ॿिए तरफ़ सिहत खाते पारां कयो पियो वञे। सिहत खाते जे हवाले शिकारपुर सिविल अस्पताल में आइसोलेशन जेको वार्ड क़ाइमु कयो वियो आहे, उते मरीज़नि खे रखियो वेंदो। पर अफ़सोस जो हिते असांखे टिनी तरफ़नि तालनि खे जेका आहे उहो सिर्फ़ु दरवाज़नि खे तालो नज़र आयो आहे। को मरीज़ हिते नज़र नथो अचे। हिकु तरफ़ कोरोना वायरस जो ख़ुदि जो ॿुधायो पियो वञे, SOP ते अमल करायो पियो वञे, कारोबारी मर्कज़ बंदि कराया पिया वञनि। ॿिए तरफ़ शिकारपुर में जेका आहे इंतिहाई जेका सिहत खाते जी नाहली आहे, कोई डॉक्टर मौजूदु न आहे, कोई अमलो मौजूदु न आहे। हिते मां तव्हांखे ॿुधायां, शिकारपुर में 13,21,000 को 13 लखनि खां कुझु वधीक जेका आबादी रखंदड़ ज़िलो आहे, उनखे नालीअ जो जेका आहे उहा इंतिहा दर्जे जी नाली कई वई आहे। माण्हुनि जो जेको आहे कोरोना वायरस जो केसनि जो जेको तादाद आहे ॾींहों ॾींहुं वधंदो पियो वञे। सिहत खाते पारां जेका नाहली आहे उहा अवां जे ज़ाहिर आहे। जी।